बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाजी जिम्स अस्पताल में मुबैना गलत इंजेक्शन लगन सबब मासूम नींगरी तड़पी फौत। वाक़े खिलाफ वालदेन जो प्रेस क्लब आॾो लाश खणी एहतजाज। ॻोठ अकबर बंगलानी वासी राहे माछी जी 2 वरनि जी नींगरी इमाम ज़ोया जे फौत थियण ते वारिसन 12 अस्पताल इंतजामिया खिलाफ लाश खणी प्रेस क्लब आॾो पहुची सख्त एहतजाज कयो वियो। ॻोठाणे दाहियो त धी तंदुरुस्त हुई। खुराक जी घटाई सबब 4 ॾींहं अॻु जिम्स में दाख़िल हुई, जेका अस्पताल अमले जी गफ़लत सबब फौत थी वई आहे। दौदापुर में गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल पीउ पुट जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारिसन जो लाश रखी धरणो। रिंद बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जे मामले तां झेड़े में मारिजी वियल पीउ पुट असद ऐं अयाज़ रिंद जे वारिसन ताजो देरो थाणे जी हद बेगारी केनाल ते लाश रखी धरणो हयो, जंहिं सबब रोड ब्लॉक थी वियो। 2 कलाकनि ताईं एहतजाज जारी रहण बाद सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी मुज़ाहिरीन वटि पहुची जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद मुज़ाहिरीन पारां एहतजाज ख़त्म कयो वियो। जैकबाबाद में अंजुमन ताजरान पारां शहर में वधंदड़ गंदगी खिलाफ एहतजाज। अंजुमन ताजरान पारां शहर में वधंदड़ गंदगी खिलाफ अंजुमन ताजरान जे सदर अहमद अली बिरोही, JUI जे हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, शहीद भुट्टो जे नदीम कुरैशी, हिंदू पंचायत जे लालचंद सीतलानी, सराफा यूनियन जे मोहम्मद यूसुफ मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में सराफा बाज़ार खां जलूस कढियो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा प्रेस क्लब पहुता, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। शहरी सख़्त तकलीफ़ में आहिनि। हुननि मुतालबो कयो त शहर में सफ़ाई सुथराई कराए इम्कानी बीमारियुनि खां बचायो वञे। जैकबाबाद में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज ते मुअत्तल थींदड़ पुलिस एहलकार जे हक़ में ॻोठाणनि जो औरतुनि समेत एहतजाज। कट्टा बिरादरी पारां ज़मीन जे मामले तां हलंदड़ तकरार बाबति ॿी धुर जे अली नवाज़ ऐं अब्दुल लतीफ़ कट्टो प्रेस क्लब आॾो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गौस बख्श कट्टो पारां पुलिस एहलकार जान मोहम्मद कट्टो ते कब्ज़े जो इल्ज़ाम कूड़ो आहे। असल में इहा ज़मीन असांजे माज़ूर भाणेजन मोहम्मद रहीम ऐं अब्दुल रहीम कट्टो जी आहे, जंहिं ते गौस बख्श कट्टो कब्ज़ो करणु चाहे थो। पुलिस एहलकार जान मोहम्मद कट्टो संदन हिमायत कई त गौस बख्श कट्टो एहतजाज करे कूड़ो इल्ज़ाम लगायो। SSP खे अपील आहे त पुलिस एहलकार खे बहाल करे मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां जांच कराई वञे। जैकबाबाद मटियारी ऐं घारो में लाड़काणे जे उस्तादनि जी जबरी बदली ख़िलाफ़ एहतजाज। जैकबाबाद में पेटे अलिफ अॻवाननि लाड़काणे जे उस्तादनि जी जबरी बदली ख़िलाफ़ गवर्नमेंट मोहम्मद अमीन खोसो हाई स्कूल खां ज़हूर वगण, हबीबुल्ला मस्तोई ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो। उस्तादनि जो चवणु हो त लाड़काणे जे उस्तादनि जी सियासी जबरी बदली जी मज़म्मत करियूं था ऐं घुर था करियूं त खेनि फ़ौरी तौरु वापसि कयो वञे। मटियारी में पेटे अलिफ पारां बशीर अहमद खत्री, गुलाम मुर्तज़ा गयूर ऐं अकरम रज़ा आखूंद जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो। उस्ताद अॻवाननि जो चवणु हो त तंज़ीम खे टोड़ण जी साज़िश कंदे उस्तादनि खे जबरी तौरु रिलीव करे बदली कयो पियो वञे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। घारो में बि पेटे अलिफ पारां लाड़काणे जे रिलीव कयल उस्तादनि जे हक़ में पेटे अलिफ मीरपुर साकरो पारां प्रेस क्लब घारो अॻियां सैयद इरशाद शाह ऐं हैदर सठियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं लाड़काणे में सियासी मुदाख़लत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे जबरी तौरु बरतरफ़ कयल उस्तादनि जी बहाली जो मुतालबो कयो वियो। अॻूणे DG FIA बशीर मेमण चयो आहे त सियासी माण्हुनि ते केस दाख़िल करण एवज़ इमरान ख़ान पाण मूंखे 3 सालनि ताईं मुद्दे में वाध जी आच कई हुई, जेका मूं थुॾे छॾी। ऐं न पियो चाहियां त पंहिंजनि माण्हुनि वटि शर्मिंदो हुजां। मूं पंहिंजी पेंशन जो केस खटियो आहे, तंहिं बावजूदि रियासत मुंहिंजा पैसा रोके छॾिया आहिनि। मूंखां प्लॉट बि खसिया विया आहिनि। ख़ुदावंदे करीम ते यकीन आहे त मूंसां इंसाफ़ थींदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन न्यूज़ सईदाबाद भरिसां ॻोठ अगरो राहू में सैयद ग़ुलाम रसूल शाह, गमनाक हुसैनी ऐं सैयद इमदाद अली शाह पारां ॾिनल आजियाणे में कयो। प्रेस क्लब गढ़ियसन में साल 2021 जे उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब थी गुज़री। प्रेस क्लब ठुल जे सदर सरमद कंडरानी, उहिदेदारनि चेयरमैन इरशाद कंडरानी, सदर इरफान अली कंडरानी, नायब सदर नज़ाकत अली कंडरानी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल खोसो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद हसन खोसो ऐं ख़ज़ानची यार मोहम्मद कंडरानी खे हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में ठुल, जोंगल, गढ़ियसन ऐं बाहू खोसो जे सहाफ़िन निसार कंडरानी, यासिर कंडरानी, अब्दुल कादिर पहोड़, यार मोहम्मद जाफ़री, तबस्सुम खोसो, शकील कंडरानी ऐं ॿियनि शिरकत कई। ऐं बोज़दार वॾा में पैरामेडिकल स्टाफ पारां कुंभ पुलिस ख़िलाफ़ OPD जो बाइकॉट। ज़ाकिर हुसैन मेहरानी खां मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर खे 24 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ पारां कुंभ पुलिस ख़िलाफ़ OPD जो बाइकॉट करे एहतजाज कयो वियो। वक़्त जूं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।